मुअज़्ज़ज़ सामईन इकराम, मौसम जो भी शिद्दत सा एहसास आ, वक्त जो भी एहसास आ, लेकिन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जा अणगणिया एहसान जै सोहणे करीम रब तव्हां साखे इंसान बनायो, इंसान बनाए पांजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती हुजण जो एजाज अता फरमायो। जो अल्हम्दुलिल्लाह महबूबन जो उम्मती बनाए हेड़े फितने वारे दौर जे अंदर, जह दौर जे अंदर भा के भा जे ला टाइम कोन्हे, धीउ के माउ जे ला टाइम कोन्हे, दोस्त के दोस्त जे ला टाइम कोन्हे, तव्हां असां के अल्लाह जे ज़ात ज़ाहिरी तौर ते बेशक मरहूम मोहम्मद अनवर सां दोस्ती निभाइण जो बहानो आ, पर हकीकत इहा आहे त अल्लाह जे ज़ात जह बाने जे मथा मेहरबानी खास फरमाइंदो आ, उनके पंहिंजे ज़िक्र वारी महफिल मुझो अल्लाह नसीब फरमाइंदो आ। जमीन जे मथा अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाइण, जमीन जे मथा अल्लाह जे जिक्र वारी महफिल में वेहण ऐं उन महफिल जे असरात के, उन महफिल जे रहमत के पंहिंजे सीने में संभालण ऐं सांढण सब कहजे वस जी ॻाल्हि कोन्हे। खुदा जब हुस्न देता है नज़ाकत आ ही जाती है। खुदा जॾहिं कुर्ब बान्हे ते फरमाइंदो आ त अल्लाह जी ज़ात बाबरकात उन जे अंदर में एहसास पैदा फरमाइंदो आ, उन जे अंदर में मुझो करीम रब हिकड़ो पंहिंजे खौफ जो ज़रड़ो पैदा फरमाइंदो आ, उन इंसान जे अंदर में मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो हिकड़ो ज़रड़ो पैदा फरमाइंदो आ। जीअं गर्मीअ जी निशानी पसीने में इंसान छल थी वेंदो आ, सियारे जी निशानी सीअ में इंसान ॾकंदो आ, इहे जंहिंजे न अंदर में अल्लाह जो खौफ मौजूद हूंदो आ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो प्यार मौजूद होंदो आ, त पो जंहिंजो न जंहिंसां ताल्लुक होंदो आ, उन जो नालो ॿुधण सां न रुगी उन जी दिल ठरी पवंदी आ, पर उन जी वाग बि मदीने वरी पवंदी आ। याद रखो मुंहिंजा दोस्तो अजीजो, हे इस्लाम दुनिया जो उहो वाहिद मजहब आ जंहिंजे अंदर जंहिं भी इबादत जो अल्लाह जे ज़ात हुक्म फरमायो आ, अल्लाह जे ज़ात उन इबादत जे कबूलियत जो निशानियों भी अल्लाह अता फरमायो। नंबर 2 अज अहम गालियों कंदुस, मुझा मुअज़्ज़ज़ दोस्त भी वेठा हन, मुझा दोस्तो अजीजो। नंबर 2 दुनिया जो ही वाहिद अकीदो आ अल्लाह जे वहदानियत जो इकरार करण। बाकी दुनिया में जेतरा भी अकीदा हन मुझा दोस्त अजीज, अल्लाह जे वहदानियत जो इकरार जेको भी कंदो आ, अल्लाह जेके इबादत जो हुक्म दींदो आ तो उन जो अजर भी मुझो अल्लाह बयान करे छडींदो आ, उन जे मथा अमल न करण जी सजा जो तयन भी अल्लाह करे छडींदो आ। अदरवाइज बाकी जेके भी दुनिया में मुझा दोस्त अजीज अकीदा या वगैरह वगैरह हन जेके बाह जी पूजा कन था, कदे बाह उनन के इए न चयो आ त जे कदे मूसा हिय न कदौ त मां हिय कदस, जेके गऊन जी पूजा कन था गऊ उनन के कदे न चयो आ त अगर मुखे राजी न कंदौ त मां हिय कदस, लेकिन मुझे अल्लाह पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो आहे मुझा बान्हा जे कदे मान अल्लाह जो रुगी खौफ अंदर में पैदा कंदे मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इताअत कंदे मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत ते साबित कदम रहंदे मां रब थी करे वायदो तो कया दुनिया जी काई ताकत तुझो वार विंगो करे न सघंदी। अज मरहूम मोहम्मद अनवर दुनिया सुञाणे न सुञाणे मुखे याद आ, हमेशा सिंधी टोपी पातल हुंदी हुयस, मुझो प्रोग्राम होंदो त हिन पासे खां बीहंदो हो, जेसते प्रोग्राम हलंदो हुयो अल्हम्दुलिल्लाह उहो उन जज्बे ऐं जोश सां प्रोग्रामन में मौजूद होंदो हुयो। अज उन जे बचड़न पंहिंजे बाबा साईं जे ईसाले सवाब जे नियत सां मुझा दोस्त अजीज अल्लाह जे जिक्र ऐं पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफिल सजाइया। संदस पुटड़ा इरशाद अली, तारिक अली सोलंगी ऐं संदस भायर गुलाम
खुदा नबी सोलंगी ऐं अमानुल्लाह सोलंगी। अल्लाह जी ज़ात उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाए। अल्लाह ताला मरहूम मग़फ़ूर मोहम्मद अनवर जी मग़फ़रत फरमाए। बिन मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ो मौज़ू जंहिं मुतालिक हीअ महफ़िल सजाई वई आहे ऐं हिकिड़ो मौज़ू सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो प्यारो, उहो लाडलो, उहो दादलो, उहो जुर्रत वारो सहाबी जंहिं दुनिया के मञरायो त मुस्तफ़ा जो गुलाम कंहिंखे चइबो आहे। तैयार आहियो ॿुधण जे लाइ? अल्हम्दुलिल्लाह। त सभ खां पहिरीं आउं शुरूआत कयां थो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे जेका मग़फ़िरत ऐं बख़्शिश जे लाइ हीअ जलसो कटे वियो आहे। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत, अॼु कसरत सां अल्लाह जो क़ुरान ॿुधो। क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत बि पढ़ां थो, ॿी आयत बि पढ़ां थो। अल्लाह ताला जा बहानड़ो निमाज़ जे अंदर हर निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ण खां फारिग़ थियण खां पहिरीं अत्तहियात पढ़ंदो आहे। अत्तहियात खां बाद में दुरूद पढ़ंदो आहे। दुरूद पढ़ण खां बाद में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुआ पढ़ंदो आहे, रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना उग़फ़िरली व लिवालिदैया व लिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। हर निमाज़ी दुआ घुरंदो आहे। तवज्जह कर मुसलमान, अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदर हुक्म ॾिनो आहे पंहिंजे लाइ बि बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। पंहिंजे अबे अम्मा जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सॼी उम्मत जे बख़्शिश लाइ बि मां अल्लाह खां दुआ घुरो। अंदाज़ो लॻाए दोस्त, कॾहिं पंहिंजे दुआ घुरण जे लाइ टाइम कोन मिलंदो आहे। दुनिया जे मसरूफ़ियतुनि एतिरो मसरूफ़ करे छॾियो, मौक़ो न मिली सघियो अल्लाह जे दरबार में इस्तग़फ़ार करे सघे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम जी महफ़िल मौजूद आहे। हिकिड़ो सवाल ई आयो, ऐं मुंहिंजे सुहिणे करीम नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सॼल दादुला भा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा, मूंखे औलाद नाहे, अॼु को अहिड़ो अमल दसियो मां उहो अमल कयां त अल्लाह जी ज़ात मुखे औलाद अता फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमाए, वञ वञी कसरत सां इस्तग़फ़ार पढ़। ॿियो आयो सुण अलीउल मुर्तज़ा, असांजे शाख़ुन जो पानी ख़त्म थी वियो आहे, बाग़ सुकी विया, अहिड़ो को विर्द वज़ीफ़ो दसियो क़ुरान करीम जूं आयतूं या सुण अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा अहिड़ी का दुआ घुरो जो अल्लाह जी ज़ात मुश्किल आसान फरमाए। हज़रत अलीउल मुर्तज़ा फरमाए, वञ वञी इस्तग़फ़ार पढ़। क्यों आयो, असांजा गुनाह घणा थी विया आहिनि, छा कयूं? फरमायो वञी इस्तग़फ़ार पढ़। सवाली ईंदा विया, हिकिड़े चयो सुहिणा मींहुं नथो वसे, पाण फरमायो इस्तग़फ़ार पढ़। जॾहिं सवाली विया हलिया, संदन जो ग़ुलाम वेठो आहे, मुंहिंजा दोस्त अलीज़ कंबर जेको गॾु हलंदो आहे, अर्ज़ थो करे सुहिणा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जंहिंखे औलाद न हुयो उनखे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा मींहुं न पिया वसनि उन्हनि खे बि फरमायो इस्तग़फ़ार कर। जन जा बाग़ सुकी विया उन्हनि खे बि चयो इस्तग़फ़ार कर। राज़ कहिड़ो आहे? अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जे ज़ात फरमायो, कहिड़ो अली? उहो अली जंहिं फरमायो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आसमानी सभिनी किताबनि जो इल्म क़ुरान करीम में अता फरमायो। क़ुरान करीम जो इल्म सूरह फातिहा जे अंदर, सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह जे अंदर, बिस्मिल्लाह जो इल्म बा जे अंदर, बा जो इल्म टुभके जे अंदर, वो टुभको कहरा शेर खुदा फरमाए अना नक़ततु तहतल बा, वो टुभको बियो ना है, वो टुभको मां अलीउल मुर्तज़ा के रब जे ज़ात बनाए छड़ियो। उन शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जो वजीफो बुध मुसलमान पाण फरमायो छा तो कुरान कंबर न पढ़ियो आ छा? मुझा सही पढ़ियो आ। पाण फरमायो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअम्वालिन
अम्वालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। अस्तगफार कर, कसरत से अस्तगफार कर। अल्लाह ताला तुझू मिड़ई मुश्किलातूं आसान फरमाए छदींदो। औलाद न थई अस्तगफार कर, रब तोखे औलाद अता फरमाइंदो। दौलत दुनिया न थई अस्तगफार कर, अल्लाह तोखे माली मदद फरमाइंदो। जेकॾहिं तुझे बागन में का बीमारी लगी या सुकी वियाहन, अस्तगफार कर, अल्लाह तुझे बागन के आबाद करे छदींदो। आसमान बा मींह नथो वसे, अस्तगफार कर, रब आसमान मां रहमत वारो मींह वसाइंदो। ओहो अस्तगफार ऐ मुसलमान 24 कलाकन में याद न थो थे केडो न नमाज जो अजीम अल्लाह जे जात तोहफो अता फरमायो आ। ओ कुरान करीम जा पढ़ियल, ओ कुरान करीम जा अण पढ़ियल, पढ़ियल ही अल्हम्दुलिल्लाह, अण पढ़ियल भी आही। जेकॾहिं नमाज में बीहंदे पेश इमाम अॻियां पढ़ंदो, नमाज फाइनल में अचे करे हा दुआ पढ़ंदो, रब्बना ग़ुफ़िरली, ओ मुंहिंजा करीम रब मूंखे माफ़ फरमा, वल वालिदैया, मौला मुझे अब्बे अम्मा के मुआफ़ फरमा, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मौला क़यामत जे अचण ताईं जेके ईमान वारा हन मुंहिंजा मौला उन्हनि खे भी मुआफ़ फरमा। ओ मुसलमान आऊं तोखां सवाल थो कयां, हिकिड़ी नमाज पढ़ण जे एवज़ तुंहिंजा केतिरा उहे हक़ रहियल हुया, उहे केतिरा रब जा हुक्म हुया जेके मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा पूरा करे छॾिया। मुसलमान निमाज़ निमाज़ निमाज़, तू निमाज़ सां प्यार कर, मुझो अल्लाह तुझो बेड़ो पार करे छे। लेकिन मां आयत करीमा जे हिकड़े हिकड़े जुमले ते गालाइंदुम, रब्बना ग़ुफ़िरली। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, पहिरीं पंहिंजे ला दुआ घुर, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पहिरीं कंहिंजे ला दुआ घुर मौला। कुरान करीम जी बी आयत, वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना ग़ुफ़िर लना वलि इख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। मुझे करीम रब फरमायो तो जेके न तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा अजीज व अकारब, तव्हांजा मुसलमान भाइर दुनिया छॾे विया हन, ओ दुनिया में रहण वारो उन्हनि जे बख़्शिश ला मां अल्लाह खां दुआऊं घुरंदा कयो। लेकिन पहिरीं अल्लाह फरमातो, रब्बना ग़ुफ़िर लना, दुआ घुर मौला मूंखे मुआफ़ फरमा। इन हिकड़े जुमले ते मां बार बार ज़ोर ॾींदुसि, मौला मूंखे मुआफ़ फरमा। ॿी आयत में बि रब्बना ग़ुफ़िरली, मौला मूंखे मुआफ़ फरमा। पो मुझे भाइरन के, पो मुझे अब्बे अम्मा के, पो मोमिनन के केर तो हुकुम करे? चो रब्बुल आलमीन तो हुकुम करे। केर तो हुकुम करे? गाल्हायो केर तो हुकुम करे? अल्लाह तो फरमाए, ओ बेकदर, ओ अल्लाह जे ज़ात खां गाफिल रहण वारा, ओ अल्लाह जे अज़ाब खां न डिजण वारा, तोखे अंदाज़ो ही कोने त मुझो बेनियाज रब, मुझो बेनियाज रब रहीम भी आहे, करीम भी आहे, मेहरबान भी आहे। लेकिन मुझे अल्लाह जो अमर केतिरो आ, मुझे अल्लाह जी बेनियाज़ी केतिरी आ। अज़ीज़ा ने मन मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, पहिरीं पंहिंजे ला दुआ घुरंदो कर। सवली सिंधीअ में समझाया, जेकॾहिं तुंहिंजे जिस्म जे मथां मिट्टी लॻल आ, पाणी तोखे साफ़ खपंदो या मिट्टीअ वारो खपंदो? जवाब ॾियो। ॻाल्हाईंदा अचो। कपड़ा तव्हांजा मेरा लॻा पिया आहिनि, उन मेरनि कपड़नि खे धोअण जे लाइ तव्हांखे पाणीअ साफ़ जी ज़रूरत आहे या मेरे पाणीअ जी ज़रूरत आहे? जल्दी में ॿुधायो। जेकॾहिं भला कपड़ो त मेरो आ, लेकिन जंहिं कपड़े सां पाणी सां धोआ थो उहो बि कप में भरियो पियो आहे। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा? कोन ॻाल्हायो, ॻाल्हायो त मां अॻिते वधां। कपड़ा साफ़ थींदा या अञा गंदा थींदा? छो गंदा थींदा? तो त धोअण पे चाहियो। ॾिसण वारो चवंदो, ख़ुदा जा बाना कपड़ो त मेरो आ, इन खे धोअण लाइ उन पाणीअ जी ज़रूरत आ जेको पाणी खुद घट में घट साफ़ त हुजे। ओ मुसलमान समझी छो नथो? ओ पंहिंजे पीउ जे लाइ दुआऊं घुरण वारा, ओ पंहिंजे भाउ लाइ दुआ घुरण वारा, ओ हुज़ूर जे उम्मत लाइ दुआ घुरण वारा, मुंहिंजो
जो अल्लाह तो के हुक्म करे रहियो आ ओ मुजा बाना पहिरी पहुंचे पान के मां रब कहूं बख्शरा जेडी मलमा अल्लाह तो के माफ करे छडियो पो जुबान तुजी हलंदी वीदी तुजो रब तुजो दुआऊं कबूल कंदो वींदो। अल्लाह जे नेक सालिहन खां दुआ छो घुराइंदा आहियूं इन जे ला घुराइंदा आहियूं त मां गुनाहगार हां मुंहिंजी दुआ कबूल थे अलाए न थे हे अल्लाह जो नेक बानो आ कदह कदह वाट वींदे कदह कदह वाट वींदे मुसाफिर खां भी दुआ घुराइंदो कर तोखे अंदाज़ो ही कोन्हे को त कदह कदह वाट वींदो जेको मुसाफिर आ उन जे मथा केडी मेहरबानी आ। हजरत मुस्लिम बिन अमर अल्लाह ताला जो नेक सालिह बानड़ो आ पाण फरमाइन था दिल में दिल में ख्याल आयो त जिंदगी खां बाद में जेके मामलात हन उन्हन जे ला का जान हासिल कया। पाण फरमाइन था त हिकड़े शहर जे कब्रिस्तान में वयुस मालूम कयम को एड़ो कब्रुन खोटण वारो मिले जे सजी जिंदगी कब्रू खोटियूं हुजन खबर पई त फलाणे मुकाम में हिकड़ो कुराड़ो वेठो आ जेको जवानी खां वठी कब्रू खोटींदो रहंदो आ हाणे पीरी थी वैया मगर उन जो कम अज भी कब्रू खोटना जिंदगी जो गाडो हुनजे इन कारोबार ते हली रहियो आ इन मजदूरी ते हली रहियो आ। हजरत मुस्लिम बिन अमर से फरमाइन था उन मुकाम जो रुख कयम वञा त वाके सफेद रीश सा हिकड़ो कुराड़ो वेठो आ पण जी छाम में पंजो पसीनो उगी रहियो आ तोखे खबर ही काने का ओ पसीनो वहाए रिज़्क़ कमाइण वारा हथन में लिफू रखी कोडर वहाइण वारा तोखे अंदाज़ो नाहे त मुझे खुदा ऐं मुस्तफा वटे जेको हलाल जी रोजी कमाइण ला पसीनो वहाइंदो आ जेको हलाल जी रोजी कमाइण ला मेहनत करे हथन में लिफू विझंदो आ मुझो मुस्तफा उन जे हथड़न के चुमियूं ॾियण फरमाइंदो आ। हलाल जी रोजी कमा याद रखी छड़ मुसलमान कुछ भी कोन मिलंदी हराम में हिकड़े मिंट जे ला तसव्वुर कर ओ रुश्वत खाइण वारा हिकड़े मिंट जे ला तसव्वुर कर ओ इन जो हक तबाह करण वारा जेकॾहिं मण खीर जो तुझे साम्हूं हुजे जेकॾहिं हिकड़ो छटांग पेशाब जो तुझे साम्हूं उन में विझजे हिकड़ो ढुक भरींदे चवंदो उल्टी करे कढी छॾियां पोइ जॾहिं इहो समझ में अचे थो त पाक खीर में मण जे अंदर हिकड़े छटांग जो कुछ भी कोन हुंदो आ लेकिन समझी थो त इहो मण खीर जो मुंहिंजे ला हराम थी वयो त पोइ छो नथो समझी त जेका अल्लाह तोखे हलाल जी रोज़ी ॾिनी आ उन हलाल जे रोज़ीअ में जॾहिं रुश्वत वठी करे हराम जो पैसो गॾु कंदो हई उन वक़्त तुंहिंजूं अखियूं छो नथियूं खुलनि इन करे नथियूं खुलनि जो तुंहिंजे अंदर में खुदा जो खौफ मौजूद आहे। जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ हुंदो आ जंहिंजे अंदर में खुदा जो खौफ हुंदो आ जंहिंजे अंदर में कब्र जो याद हुंदी आ जंहिंजे अंदर में अल्लाह जे आॾो बीहण याद हुंदो आ जंहिंजे दिल में हुंदो आ त माहे रुश्वत छो थो वठां जंहिंजे दिल में हुंदो आ या मिस्कीनन मारूड़न जो ही मां ज़कातूं छो थो खावां जंहिंजे दिल में हुंदो आ ए गरीबन जो माल छो थो खावां मूंखे हिकड़े ॾींहुं मरणो आ अल्लाह जे आॾो हाज़िर थियणो आ अल्लाह जो क़ुरान करीम उनखे याद इंदो आ व अम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा जेडी मल रुश्वत खां डिजी वयो त मुझे रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि जेडी मल गरीबन यतीमन जे ज़कात खां डिजी वयो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि जेडी मल कंहिंजे गाह जे भरी करण खां डिजी वयो रब खे कहिड़ो जवाब ॾींदुसि जेडी मल कंहिंजे पाणीअ खे नुरकड़ी करण खां डिजी वयो अल्लाह खे कहिड़ो जवाब ॾींदुसि मुझे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ओ मां अल्लाह खां डिजण वारा ओ मां रब खां डिजण वारा तूं त मां खुदा खे न ॾिसी रहियो आ पर तुंहिंजो अल्लाह तुंहिंजे इरादनि खे भी ॾिसी रहियो आ। मुझे करीम रब फरमायो अज तो हिन अखिन जे ॾिठे खे लत हणी परे करे छॾियो मां रब थी तो सां वाइदो थो कयां फ इन्नल जन्नत हियल मअवा ओ
ओ मुझा बाना अज तो दुनिया के मां करीम रब जे खौफ में हराम दौलत खे लत हईया तू जो रब थी वायदो करे रहो हाँ ऐ मुझा बाना तो दुनिया में मां अल्लाह जो खौफ रखियो आ तुझे अल्लाह तुझे ला तू दुनिया में तुझे ला जन्नत में तुझे रब महल ठहरा तैयार करे छड़िया अंदर में खौफ पैदा कर अंदर में खुदा जो खौफ पैदा कर तुझे दिल में ख्याल इंदो अज कुरान सोलंगी और फकीरो जेतरो बुधण चाहो ता रब जो कुरान बुधो अज सजी तकरीर अल्लाह जे कुरान मा करण तो चाहा ऐ मुसलमान गौर सा बुध तुझे अंदर में सवाल पैदा थींदो जे कदे मा हे मौलवी त सजण साईं जो चरियो फकीर झट में गाल करे वयो पर रिश्वत न वठंदुस एसी जो बिल किथों भरींदुस रिश्वत न वठंदुस त मा फलाणो किथों कंदुस जे कदे 10% न वठंदुस फलाणे खरीब जो जिरेब किथों मां खरीद कंदुस मां चंगन सा कुल्हो कीअं मिलाए हलंदुस भली गाड़ी किथों आणींदुस मूं वटि ज़रियो कोने ओ अकुल ते यकीन करण वारा अज अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो फमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा मुझो अल्लाह फरमाए तो मुखा डिजी ता दिस मुझो रब फरमाए तो मुखा डिजी ता दिस पंहिंजे अंदर में मां रब जो खौफ रखी ता दिस तू छो थो चवी त मां किथों आणींदुस रिज़्क़ रोज़ी तुझे हवाले ना है रिज़्क़ रोज़ी उन रब कायनात जे हवाले मुझो बेनियाज रब थो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ दिल में रखो मां अल्लाह तुझे ला वाटू पाणे खोली दो वींदुस ओ मुझा मौला वाटू त खोलण जो हुक्म बुधम पर मोट दुकान कोने किथों ज़रियो ठंदो जमीन काने किथों इनकम इंदी हार पे जी ताकत काने का किथों मुखे हिस्सो मिलंदो मुझे अल्लाह फरमायो व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ओ दुनिया जे मथा यकीन करण वारा तुझो रब तो फरमाए तू मां अल्लाह जो खौफ रख तुझो अल्लाह एडो ताकतवर अहिड़ा दर खोलींदो जो तुझे कदे वहम ऐं गुमान में भी कोन आया हुंदा अकुल सा न हला अकुल सा दुनिया के हलाइबो आ कुदरत जे कानून तुझे अकुल जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे सोच जो मोहताज ना है कुदरत जो कानून तुझे थ्योरी जो मोहताज ना है अल्लाह जो कानून पंहिंजो अल्लाह ओहो आ जेको अल्लाह खालिक कुल शै तुझो भी पैदा कंदड़ा त मुझो भी पैदा कंदड़ा वक्त इंतहाई महदूद आ मौजू किथे सैयदना अमीर उमर सोने जो रहजी न वने मां यकदम अगते वधा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खुदा जे पाक कलाम मुक़द्दस मां बचार आए तू अन्या पढ़ा मां तोखे बुधाइण तो चाहे मुझा दोस्त अजीज त मुझो बेनियाज रब मुझो सुहणो करीम रब पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर तोखे प्यार में भी समझाए रहियो आ पर मुझो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो भी तोखे कुरान में बुधाए रहियो आ तू इहो न सोच जा त मुझो अल्लाह पंहिंजे कुदरत जो दाबो कुरान करीम में न बुधायो आ पहिरीं मुझे अल्लाह तोखे फरमायो अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा मुझो रब तो फरमा इहो गुमान भी न कजा इहा सोच भी न कजा इरादो भी न कजा मां इए ही दुनिया में आयो हा मुझे अचण जो कोई मकसद कोने को मां पढ़ी आयो हा पढ़ी रहंदुस अल्लाह जे ज़ात फरमाए व अन्नकुम इलैना ला तुरजऊन तू इहो न सोच जा त मां अजायो हा न तोखे अजायो पैदा कयो वयो आ न वरी तोखे हमेशा रहण ला मोकिलियो वयो आ मेहमान हई मुसाफिर हई
दुनिया के अंदर चाही जवाब दियो। इंसान चाहे जेतरा वेठा आयो, चाहो मेहमान आयो, चाहो गालायो, चाहो मुसाफिर आयो। मुसाफिर जो कम केड़ो आ? आऊं तव्हां खां सवाल तो पूछा, जेकरे भिरिया सिटी जे बाहरों मुझा दोस्त अजीज को मुसाफिर खानो ठहल होजे, उन जो मकसद चाहे त मुसाफिर घड़ी खन इंतजार कंदो आ। केर इंतजार कंदो आ? जेको पंहिंजे मंजिल जे तरफ रवानो थियण वारो हुंदो आ। मुसाफिर खानो त मुझा दोस्त घड़ी पल जे इंतजार वारो हुंदो आ। मकसद इंसान जी मंजिल होंदी आ। रब चवे तो ये दुनिया मुसाफिर खानो आ, तुझी मंजिल तुझे करीम रब वट मौजूद आ। तुझी मंजिल काथे आ? तुझे अल्लाह वट मौजूद आ। तू पाण ही दुनिया में ना आयो आ, तोखे पाण ही दुनिया में ना। हाँ, जेडी मल ना मौत मथो ईंदो, अल्लाह अल्लाह रब जो कुरान करीम बुध, जेडी मल हजरत इज़राइल सुनो तुझे मथा ईंदो ऐं उन जो अजीब रूप ताब तुझे मथो ईंदो। चो त मुंहिंजा दोस्त अजीज, जॾहिं ईमान वारे जे मथा हजरत इज़राइल ईंदो आ त ईमान वारे जी ईद थींदी आ। कियां बुधाया रब जो कुरान तोखे? जॾहिं ईमान वारे जे मथा मौत जी घड़ी दिया, उन ला ईद जी घड़ी हूंदी आ। पर जॾहिं पलीत जे मथा मौत जी घड़ी ईंदी आ, हू ईअं महसूस कंदो आ त उन जे मथा दुनिया जो मिड़ई अज़ाब कड़कण वारो आ। जेको न मरण वक्त मुंह खराब करे चीखे, उन जे जिस्म जो हुलियो तब्दील थी वने, हुक्म आ त उन वक्त उनके इए न चओ त कलमो पढ़। उनके चवणो नाहे, बल्कि उन जे भर में वडे आवाज सां कलमे जो विर्द कंदा रहो त अल्लाह जी ज़ात जे हुनके तौफीक दींदो त तव्हां जो आवाज त बुधी रहियो आ, तव्हां जे आवाज जे पोयां हू कलमो पढ़े त रब उन जा साथी सौला करे छदे। हजरत बिलाल हबशी मुझे मदीने वारे मीर जो दीवानो आ, मुझे हुजूर जो परवानो आ। तमे आखिर जदे आखिरी घड़ी मथो आई आ, इज़राइल अचे मथो मैसेज खणी पहुतो आ, अल्लाह जो हुक्म खणी अचे पहुतो आ। घरवारा दिसी, घरवारी दिसी, बिया घरवारा दिसी चंदा, हाय बिलाल, हाय बिलाल। हजरत बिलाल अखियों खोले चवे तो खबरदार थियो। हाय तदे चेबो आ, हाय तदे चेबो आ जदे का मुसीबत कड़कंदी आ। हाय तदे चेबो आ जदे मुश्किल घड़ी ईंदी आ। बिलाल जे मथा काई मुश्किल नाहे, तवा सब्र करे शुक्र कयो। बिलाल कुछ लम्हन में पंहिंजे महबूब मुस्तफा जो दीदार करण वारो आ। मोमिन जे मथा मौत ईंदो आ त उन जे ला मौत भी अल्लाह जो कुर्ब साबित थींदो आ। ऐं याद रख मुसलमान, मौत भी अल्लाह जी हिक नेमत थी, याद रखी छद। मौत भी अल्लाह जी हिक नेमत आ। टियों दफ़ो थो दोहराया, जीअं न जिंदगी अल्लाह जी ॾिनल हिक नेमत आ, इएं मौत भी अल्लाह जी ॾिनल नेमत आ। हिकिड़े मिंट ला सोच, खरबपति हुजे मौत न अचेस ऐं इएं पियो हुजे, घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? जवाब ॾियो मुसलमानो, घर वारा बेज़ार थींदा या न थींदा? नेठ तंग थी करे पहिरीं ख़त्मा पढ़ाईंदा, दुआऊं घुराईंदा, अल्लाह सेहत दे, सेहत दे, सेहत दे। जेॾी महिल थकिजी पिया, मौली साहब अचो को यासीन जो विर्द कयो, बा ख़ैर ताहे, अल्लाह से हाणे साथी सौला करेस, अल्लाह से साथी सौला करेस। ऐ मुसलमान, जी जिंदगी अल्लाह जी ॾिनल हिक नेमत आ, ये मौत भी अल्लाह जी ॾिनल हिक नेमत आ। खुदा खां दुआ घुर त शल जिंदगी भी खैर जी गुज़रे त मौत भी खैर वारो अचे वञे। जिंदगी भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नक्शे कदम ते गुज़री वञे त शल मौत जे घड़ीअ भी मुस्तफा करीम जो रब दीदार नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला। जेके मुस्तफा जो दीदार थींदो आ, उन जो हिते भी बेड़ो पार होंदो आ त हुते भी बेड़ो पार होंदो आ। अज़ीज़ाने मन, अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला।
स्पीड घणी तेज कई थम पर वक्त साथ घट थो दे। अल्लाह फरमायो मौत के भी तुझे रब पैदा फरमायो आ, जिंदगी के भी तुझे रब पैदा फरमायो आ। तो रब तोखे छा थो बुधाइण चाहे? रब चवे तो तोखे मोकलियो दुनिया में मूं आ, तोखे वापस भी मां अल्लाह घुराईंदुस। मौला इहो जमण खां वठी करे मरण ताईं इहो जेको भला विच में स्पेस अता फरमायो थे, ही जेको टाइम दिनो थे जंहिंमें असां मजना लगा पिया हूं, को हमरा इश्क में अंधो लगो पियो आ, बनीअ जे इश्क में, दौलत जे इश्क में, कुकड़न जे इश्क में, कुत्तन जे इश्क में। याद रखी छद मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो ये दुनिया आखिरत जी बनिया, हे दुनिया आखिरत जी बनिया। बहराड़ी वारो जवाब दियो जेको कमजर सारियूं काहे रहियो आ, इहो दियो ख़बर सारियूं खणंदो या कणक जो अन्न खणंदो? जवाब दियो छा खणंदो? जंहिं कमंदु पोखियो आ उहो कमंदु खणंदो या जोर जो अन्न खणंदो? हिकिड़ो ई जवाब मिलियो, बनीअ में जेको पोखिबो आ उन जो ई सिलो ज़मीन अता फरमाईंदी आ। मुझे मदीने जे मीर फरमायो हीअ ज़िंदगी आखिरत जी खेती आ, बनी आ। हिन बनीअ में जेको पोखींदे उहो ई मिलंदुई। गाल समझ में अचई या न अचई? तेज तो पियो ॻाल्हायां, अल्लाह करे मन तुझे समझ में अची वञे। हिन ज़मीन में सारियूं पोखियूं थई त कणक न मिलंदी, त हिन ज़िंदगीअ वारी ज़मीन में कुकड़न जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुकड़न सां गॾु कबूतरन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कबूतरन सां गॾु जेकॾहिं कुत्तन बिल्लन जो शौक़ कंदे, मरण खां पोइ कुत्तन बिल्लन सां गॾु जेकॾहिं सॼो ॾींहुं मुंहिंजा दोस्त पंहिंजे मुंहं खे रुगी सिंगारण जो शौक़ कंदे, पंहिंजे मुंहं जे सिंगार सां गॾु, पर जेकॾहिं 24 कलाक पंहिंजे दिल में मुझे अल्लाह जे ज़िक्र खे जाइ ॾींदे, रसूलुल्लाह जे शरीयत सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारींदे, कब्र में तुंहिंजो पेर पो पवंदो, आसानी मुंहिंजो रब अॻे ई पैदा करे छॾींदो। गाल रहिजी न वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर जी गाल पे कयम, याद आ? विसरी त न वई? मुस्लिम बिन अमर आयो, उन कब्रूं खोटण वारे खे चई जिंदगी कीअं पई गुज़रे? चई अल्हम्दुलिल्लाह खैर जी गुज़रे पई। चई अॼु हिकिड़ो सवाल खणी आयो हां। पुछण लॻो गोरख साईं कहिड़ो? हज़रत मुस्लिम बिन अमर फरमायो तका जिंदगी जी अहिड़ी गाल बुधा, जिंदगी तो कबरूं खोटियूं हन जेका सॼी जिंदगी न रुगी तोखे याद हुजे पर तुझे जिंदगी जे सॼे निज़ाम खे तब्दील करे छॾियो हुजे। रोई थो ॾे गोरख, अदा ॻाल्हायो छा खपे तव्हांखे? जेको खपे ॿुधायो, जेकर न त पोइ ॻाल्हाईंदो मां बस कंदुमि, ख़बर आहे तव्हांखे मुंहिंजी। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत मुस्लिम बिन अमर जियादो रोई जवाब थो दे, मुंहिंजा साईं जिंदगी गुज़रिया रोज़ सरासरी 3 कबरूं खोटींदो हां, 3 कबरूं तैयार करे हिन वण जे हेठों वेहंदो हां। हे वण भी मुंहिंजे ज़िंदगीअ जो साथी आ। पोइ जेका पहिरीं कबर खोटींदो हां, जेको पहिरीं मैयत ईंदो आ उन खे ॾींदो हां, ॿिए नंबर वारी ॿिए नंबर वारे खे, 3 नंबर वारी 3 नंबर वारे खे। अगर तादाद वधी वेंदो आ त कंहिं ॿिए जी मदद वठंदो हां। पाण फरमायो छा ॾिठी? चईं हिकिड़े ॾींहुं 3 कबरूं ठाहे तैयार कयम। घणियूं कबरूं ठाहे तैयार कयम? कबर याद थई मुसलमान? याद थई? कदे मुकाम का भूलजी लंघियो आई? चो न हाणे महरम शरीफ अचे थो, 9-10 तारीख़ वींदुस, बाबे जे पुठड़ीअ ते वञी पाणीअ जो ढुकड़ो नाए ईंदुस त बाबे जी पुठी थधी थी पवे। ऐ मुसलमान याद रखी छॾ, छा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम 15 शोबान जे रात तोखे हुक्म कोन ॾिनो आ त रात जो मुकामन ते वञंदा कयो? हुजूर फरमायो नाहे त मुकामन ते वञंदा कयो। पंहिंजे वॾड़नि
जंहिंजा जेके निशान अथव उन्हनि खे बरक़रार रखंदा कयो। छाजे करे? इन जे करे त इबरत हासिल कयो त कल मुंहिंजो बाबो दुनिया जो हेॾो अमीर हुयो, अॼु मिट्टीअ जे हेठां ढेर लॻो पियो आहे। आख़िर फना 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। हाँ एतिरो ज़रूर आहे, अगर दुनिया जे अंदर अल्लाह ऐं महबूब मुस्तफ़ा जे रज़ा वारी ज़िंदगी गुज़ारी त इन मिट्टीअ जे अंदर भी तुंहिंजी ज़िंदगी अज़ीम हूंदी। अगर खुदा जे मखलूक सां सुठो ज़िंदगीअ में थी हले त क़ब्र जे अंदर भी तोसां ॾाढो रवैयो सुहिणो हूंदो। जेकॾहिं न त मुंहिंजा दोस्त ही मिसाल ॿुधबो अॻिते तुंहिंजी मर्ज़ी। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमा हिकड़ी कब्र तैयार, बी तैयार, टी तैयार, इंतजार में छो त मुंहिंजी रोज़ी हुई। ॾिठम जनाज़ो पियो अचे, 8 माण्हू जनाज़े सां गॾु। घणा ॻाल्हायो? घणा? 8 माण्हू जनाज़े सां। 4 कुल्हे कांधी, 4 नंबर वार कुल्हो ॾींदा था अचनि। फ़क़त 8 माण्हू जे वक़्त में उहे अञा मुक़ाम खां ॿाहिरि जॻह ते निमाज़ जनाज़ा अदा पिया कनि। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइनि था त गोरख चयो अल्लाह जे कुदरत जो निज़ाम ॾिठुमि। अर्श खां ॾिठुमि हिकिड़ो अजीब क़िस्म जो घोड़े नुमा को जानवर आहे, जेके ॿिनि ते 2 माण्हू चढ़ी आया। हिकिड़ी क़ब्र जेका पहिरें खोट में उन जे मथां अचे बीठा, हिकिड़ो सॼे पासे बीठो, हिकिड़ो खॿे पासे बीठो। खॿे पासे वारो सॼे पासे वारे खे चए थो त लिख। चवे थो साईं छा लिखां? चवे थो लिख त हिन क़ब्र वारे जी क़ब्र 20 गज़ हेॾहूं मोकिरी, 20 गज़ हेॾहूं मोकिरी, 20 हेॾहूं मोकिरी, 20 हेॾहूं मोकिरी। चए थो मुंहिंजा साईं मंज़र ॾिठुमि, उहो ई 2 ॼणा वरी फरिश्ता ॿी क़ब्र ते आया। चवे थो लिख। चवे छा लिखां? चवे थो लिख त जेस ताईं हिन जी निकाह पवंदी अल्लाह तेसी हिन जी क़ब्र खे कुशादो करे छॾियो आहे। वरी जॾहिं 3 क़ब्र ते आया, चवे थो लिख। चवे थो साईं छा लिखां? 2 आंगुरियूं मथे करे थो चवे, जेको अशहद आंगुर ऐं आंगूठे जे विच में नंढड़ो नंढड़ो ई हिस्सो मौजूद आहे। लिख त हिन क़ब्र खे एतिरो सोढ़ो कयो वियो आहे। चवे तो हज़रत मुस्लिम बिन अमर ये चई गोरख रोई दिनो। अजो अजीब मंजर रब जो दिसी रहो हाँ। जडे पहरी कब्र जो इंतजार कयम 8 मानू गड होजन। जडे कब्र के मुझा दोस्त अजीज नमाज़े जनाजा पढ़ी आया दफन करण लगा। एकड़ो मानू मुखे कब्र जो मुआवजो देण लगो। फरमाए तो गोरख तो पुछो मान त दियो खबर ही केरा जे जे जनाजे में सिर्फ 8 मानू। उन्हन जवाब दिनो त हे मजदूर आ, हारी मानू हो, सजी जिंदगी बेचारो मजदूरी करे पेट पालींदो हो। अदा गरीब जो केरा अल्लाह का सवा। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख इए चई उहे पैसा वापस कया। उन्हन के चवण लगो ओ कुल्हे कांधी थियण वारो तवा के लख लख मुबारका जेको तवा जे नजर में गरीब अची रहो आ। मां हिन अखिन सा डिठो आ, इन कनन सा बुधो आ, अञा कब्र में कोन पुगो आ त मुझे रब उन जी कब्र अगे ही कुशादी करे छड़ी आ। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था त गोरख रोण शुरू कयो। अर्ज तो करे साईं बी कब्र जो इंतजार कयो। ॾिठम त सिर्फ 4 मानू, 8 भी न, सिर्फ 4 मानू कुल्हड़ो ॾयो अचन था पिया। हैरत में पइजी वयस छो त उन कब्र जे मथों फरिश्ता हिक ॿिए खे चई रहिया हुया जेसी नजर पवे तेसी कब्र कुशादी लिखी वञे। हज़रत मुस्लिम बिन अमर फरमाइन था गोरख ज़ारो कतार रोई दिनो। उन 4 माण्हुनि कांधिन जॾहिं उन मैयत के दफन कयो उन जे कब्र जो मुआवजो ॾियण लगा। उन गोरख मुआवजे वठण वारे के चयो मुखे मुआवजो बाद में दे, पहिरीं मुखे ॿुधाए त ही मैयत केरा जैसा 4 माण्हू गॾु हल। त उन जवाब ॾिनो ए कब्र खोटण वारा गोरख असां सुञाणूं नथा त केरा वाट बींदो हुयो
मुसाफिर हुयो दमो परवाज थी वयुस हुजूर जो उम्मती समझी गुस्ल कराए कफन दई दफन गणाया हो ज़ारो कतार रोई चयो मान जेके दुनिया में कोई नथो सुञाणे अल्लाह जे ज़ात उन ला अगे ही कब्र के नजर जेतरो कुशादो करे छड़ियो आ अणवाकुफ जे जनाजे में को न वींदा हो गरीब जे जनाजे में को भले मां मौलवी हां बापा जी गाल कया तहां जी न छो त सणभो हुंदो त बहंद दींदो सणभो हुंदो त थोड़ो माल दींदो हल कब्र में मुला त तुझी भी खबर थी पवे जनाजे के विहजारे पोथो जालिम पहिरी सोचे थो त हंध केड़ो मिलंदो खट केड़ी मिलंदी जण नवाब जा पुट तोखे मरण जो इरादो ही कोन्हे को याद रखी छड मुसलमान जने मुसलमान के गुस्ल ॾियारे फकत हिकड़ो तसव्वुर करे अल्लाह जो शुक्रानो अदा करे मौला तुझा करोड़े कर्म जो अज मुझे हथन में हिम्मत ॾिनी थई मां मुस्तफा जे कह गुलाम के गुस्ल ॾियारे रहियो हां इन नियत सां त सुभाणे मुझे मथा भी आ घड़ींदी खुदा करे शर मुखे भी आशिकाने मुस्तफा गुस्ल ॾियारे नसीब थी ओ गोरख चवे तो टे जणे जो इंतजार कयम टे जो इंतजार कयम तद सा केर थो अचे जेजी कब्र हेतरी आ चवे तो इंतजार कयम खणी जो दिसा वाह वाह वडियूं वडियूं टुडियूं गाड़ियूं पयूं अचन लैंड क्रूजर प्या अचन वडा वडा भला भला मानू कहजा नाला खड़ा को नाराज न थी वने XYZ भला भला मानू शहर जा मुअज्जिजीन कतार दर कतार लगा पया ओहो गोरख चवे तो ज़ारो कतार रोहण लगुस त जो दुनिया में हेडो इस्तकबाल थी रहो आ मौला इहो केरा जे कब्र के हेतरो सोड़ो कयो वयो आ जेडी मल कांधी दफन करे बोटिया एकड़े दिठम त हे करीबी रिश्तेदार आ जेको ज्यादा रोई रहो आ बाह में हथ विधम बासे ते वठी उस गोरख हुस के जो जनाजो हो जवाब मिलियो ये फलाणे रईस जी घर वारी हुई के रही फलाणे जवाब दे के रही फलाणे ऐ गरीब शुक्र कर खुदा दौलत घणी न दिनी थई न शुक्र कर एकड़ो जुमलो जमा के बुरो लगे तो उको ही लगे सच वकुल जा अल हक व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका मां तमा का तो पूछा शादी जो टाइम थींदो आ ना शादी त गरीब जे न्याणी जी भी थींदी आ गरीब जे पुट जी भी थींदी आ जवाब दियो थींदी आ अमीर जे पुट जी शादी निकाह रात 10 बजे अज 2 बजे खां वठी काथे होंदो आ जो ब्यूटी पार्लर में जवाब दियो काथे होंदो आ ब्यूटी पार्लर में रईस जी न्याणी काथे तैयार थींदी आ ब्यूटी पार्लर में 2 बजे खां वठी रात जो 11 बजे जेस ताईं तहां तैयार थे खुदा जे वास्ते जवाब दियो उन बे पहरी जी नमाज पढ़ी गालायो जवाब आ त न पढ़ी टे पहरी जी नमाज पढ़ी छोटा गालायो चो त न पढ़ी मगरब जी पढ़ी चो त न पढ़ी इशा जी पढ़ी न पढ़ी छो न पढ़ी अगर मां वुजू कंदस त मुझे मुंह जो मेकअप खत्म थी विंदो ओ मसनूयत यकीन रखण वारा पाजी आखिरत के बर्बाद करण वारा दुनिया मिसाल दी दिया त फलाणे अमीर जी न्याणी फलाणे ब्यूटी पार्लर ता तैयार थी आई तोके खबर कान्हे का त निकाह त सुन्नत के पो पहुती आ पहिरी केतरा फर्ज खुदा जा पंहिंजे मथा वबाले अज़ाब बनाए पो पहुती आ पर मां तो खां तो पूछा गरीब जो बार निकाह जे टाइम ते पहिरी वुजू करे नमाज पढ़ी पहुंचे निकाह पढ़ंदा जवाब दे गरीब खुदा वट भलो आ या अमीर सच चओ उन अमीरन के मैसेज दिया तो मन मैसेज न फकीर सजन साईं जे फकीर जो पहुंची वने ये दुनिया जे मेकअपन सा कलाक बूथ भलो थींदो आ पानी लगो मेकअप खत्म थी विदो आ अचो तवा के ओहो मेकअप दस्या अचो तवा के ओहो मेकअप दस्या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया रंग जो कारणो आ और तो करे मुझा आका मां मुस्तफा तो जो दीवानो हा मुझो रंग कारणो आ कुछ मुझे बिरादर वाला टोकू था कन मुझे करीम मुस्तफा सदो करे उन जे मुंह ते जो शफकत जो हथ घुमायो अल्लाह जे जात उन जे कारे कल रखे ये चमकदार चौधरी जो चंद्र बनाए छलियो हुजूर फरमायो यो तुझे नस्ल में सूह कयामत खत्म न थींदी जे जे चेहरे ते मुस्तफा जो हथ लगे उहा सूह कयामत खत्म न थींदी जे जे दिल ऐ जुबान में दुरूद मुस्तफा हुजे उहा सूह कब्र ऐ कयामत में कदे खत्म न थींदी
अजीजाने मन बस इहा गाल ते खत्म थी मां मोटा तो पोइते हजरत अमीर उमर केर नालो वरतम जो हजरत अमीर गालायो हजरत अमीर नथा गालायो मुके शक थो पे नथा गालायो मुके शक थो पे खबर थव केड़ो छो त मुझे मदीने जे मीर फरमायो मुझो उमर ओहो आ जह गली साईं दोआ शैतान रस्तो छडे भजी विदो मुझो उमर ओहो आ जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयो आ जैदी अमीर उमर इस्लाम कबूल कयो आ नरुगी इस्लाम कबूल कयो आ इस्लाम कबूल करे उहा जेका उघाड़ी तलवार गड खणी आयो आ उहा ही उघाड़ी तलवार खणी करे मुझे आका जे दरबार में अर्ज तो करे मुझा से अज उमर बिन खत्ताब मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ उन दीह का में नमाज पढ़ी वीती हुई अंदर अंदर पढ़ी वीती हुई अज उमर बिन खत्ताब तो चवे या रसूल अल्लाह मुस्तफा तवा जो गुलाम ईमान आने चुको आ हाने नमाज अंदर कान पढ़बी हरम में खुलियल नमाज पढ़बी हुजूर जे दरबार में अर्ज करे हुजूर फरमाए उमर सब्र कर मुसलमानन जो तादाद थोरो आ कुफार घणा न मता मुसलमान के तकलीफ जन मुझे मुस्तफा के सब इल्म जेके अल्लाह इल्म देण वारो हुजे उन खां गुजाई कुछ भी ना है पर जे मुझो मुस्तफा या गाल न करे हा त अमीर उमर जो इहो शान बयान इए केर करे मुझे मुस्तफा जे हर हुक्म में राजा अमीर उमर उमर तलवार हा खणी निकतो आ मक्के जे हिक हिक दर रखे खड़काइंदो आ आवाज दींदो आ ओ घर मालिक अगर केके पंजी जाल बेवाह करनिया निकरी चे मुझे मुस्तफा जे मुकाबले में अगर केके बच्चा यतीम करना हन निकरी अचे बाहर जो तो उमर बिन खत्ताब अज महबूब मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ हुजूर जा दीवाना 39 मुसलमान थी चुका हुआ 40 नंबर अमीर उमर सोने जो हुयो मुझो मुस्तफा नमाज पढ़ाए रहो अबू जहल जबल अबू कुबैस ने बीठो आ एडा ब्या मुशरिकी ने मक्का कुफार मक्का बीठा हन अमीर उमर के तलवार हथ में आ जी न मुझा दोस्त पहलवान कह मैदान में कह के पंजो मट न समझदो आ ये नाज सा हलंदो आ इस्लाम आनन जो पहरो दी अमीर उमर ये तलवार हथ में लोडे रहो ललकारे रहो मुशरिकी ने मक्का के ललकारे रहो कुफारे मक्का के आहे को मां जो लाल अज निकरी अचे अज अमीर उमर मुस्तफा जो गुलाम बनजी चुको आ मुझा दोस्त त जबल अबू कुबैस ते वेही करे अबू जहल तो चवे ऐ उमर तोखे मार पवे तो असा जो मिड़ई खुशू खत्म करे छडियो साबित थो दुनिया जे तारीख में उमर ओहो आ जे जगह ते उमर तलवार उभी कंदो आ त मुशरिकन ऐ काफरन जो खुशू रब खत्म करे छदी अमीर उमर मुरीद मुस्तफा भी आहे तो मुराद मुस्तफा भी आहे अबू बकर मुरीद मुस्तफा उस्मान जिन्नूरैन मुरीद मुस्तफा हुजूर जा सहाबी मुरीद मुस्तफा लेकिन उमर ओहो आ जेको मुरीद मुस्तफा भी आहे तो मुराद मुस्तफा भी वक्त महदूद आयत कुरान जो जरूर पढ़ंदुस ऐं अहम मौजू बुधाइण तो चाहा जदे अमीर उमर न मुझे महबूब ते कलमो पढ़ियो नमाज ओपन शुरू थी वई रब कुरान नाज़िल फरमायो वक्त हुजे हा खोले बुधाया हा तो उमर राय दींदो हो सहाबी सब राय दींदा हुया अमीर उमर भी राय दींदो हो अमीर उमर जे राय के रब केडो कबूल कंदो हो जो रब कुरान नाज़िल फरमाइंदो हुयो अमीर उमर ऐलान कयो नमाज ओपन थी वे अल्लाह कुरान नाज़िल फरमायो या अय्युहन नबी ओ मु अल्लाह जे कुछ जो खबरों दुनिया ते पहुंचाने वाला महबूबा हस्बुकल्लाह तुझो अल्लाह तुझे ला काफिया मन तबाक जन तुझी ताबेदारी कैया मिनल मुमिनीन
ओ सुन्नी सुभान अल्लाह जोर सा चो। अल्लाह ताला फरमाए महबूबा तू जो अल्लाह तुझे ला काफिया इहे ईमान वारा भी तुझे ला काफी हन, यानी अल्लाह भी तुझो मददगारा जन मुस्तफा तो ते ईमान दुआ उहे भी तुझा मददगार आहिन। इते एकड़ी खास गाल कया जे 10 मिनट लगंदव चो तो बुधाया। इन आयत ते एतराज कयो विंदो आ त इहा आयत जह सूरत में उहा सूरत मदनिया अमीर उमर ईमान आंदो मक्के में। पोइ इन सजण साईं जे चरे फकीर इहा गाल किए कई तवज्जह ईमान आंदई मक्के में। इहा आयत जह सूरत में सूरत मदनी हे त 2 नंबर गाल ओ चरिया कन खोले बुध गाल 2 नंबर ना है। असा सुन्नन जो अकीदो ही ईमान आ, लेकिन तोखे समझाण ला जमा तो कुरान करीम जे सूरह शूरा मक्किया उन सूरह शूरा जे अंदर आयत आ कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। जदे कुरान करीम जी इहा आयत नाज़िल थी मुझा महबूब दुनिया के जो माके कुछ न खपे बस मुस्तफा जे बचड़न सा प्यार कयो। छा कयो मुझे बचड़न सा? सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे कराबतदार केर हन? मुस्तफा फरमायो अली फातिमा हसन हुसैन। मां तोखां तो पुछा त हजरत अली ऐं अम्मा फातिमा जी शादी मक्के में थी या मदीने में थी? इमाम हसन हुसैन मक्के में जावा मदीने में जावा यावा मदीने में शादी मदीने में थी? कुरान जी आयत मक्के में नाज़िल थी जे अमीर उमर वारी आयत मदनिया उहा मक्के में कीअं थी सके? त जवाब त जेका मक्की सूरत जी आयत आ उहा मदनी कीअं थी सके? तो वट अक्ल कोन्हे इल्म कोन्हे फकीर तोखे जवाब ॾींदा। कुरान अल्लाह नाज़िल फरमायो आ लेकिन कहिड़ी आयत किथे रखणी आहे इहो अख्तियार रब मुझे महबूब मुस्तफा खे अता फरमा। यो हुजूर जो अख्तियार आ त कहिड़ी आयत के किथे रखणो आ, कहिड़ी आयत के कहिड़ी सूरत में रखणो आ। आले रसूल जी मोहब्बत भी हक्का असहाबे रसूल जी अकीदत भी ॻाल्हायो असहाबे रसूल जी अकीदत भी हक्का। अल्लाह जी ज़ात बाबरकात मरहूम मोहम्मद अनवर जी बख्शिश फरमाए उन जे पोयर के सब्र जमील जी तौफीक अता फरमाए। अल्लाह उनन जो खैर कबूल फरमाए। तवां सां जेके आया आहियूं अल्लाह ताला तवां सां के विख जो अजर अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजो खौफ दिल में पैदा फरमाए। मदीने वारे मीर जी मोहब्बत अता फरमाए। हुजूर जे आल जी मोहब्बत असहाबे रसूल जी अकीदत औलिया अल्लाह जी निस्बत इंशाअल्लाह ताला जंहिंखे अल्लाह इहे नेमतूं अता फरमाईंदो।